पढ़ंदुसि त जीअं दोस्त सभिनी खे ॿुधाए सघूं। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस वाज़े करे थी त पाकिस्तान हिकु घण क़ौमी मुल्क आहे जंहिंमें सिंध, बलोचिस्तान, पख्तूनख्वा ऐं पंजाब बराबरि जूं क़ौमी वहदतूं आहिनि जेके हिन फेडरेशन में शरीक थियूं आहिनि। कंहिं बि आइनी तरमीम ज़रिए क़ौमी वहदतुनि खे टोड़े नवनि सूबनि जो क़याम हिन फेडरेशन जे तसवर जे ख़िलाफ़ आहे जंहिंखे हीअ क़ौमी कॉन्फ्रेंस मुकमिल तौर ते रद्द करे थी। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस 26 ऐं 27 आइनी तरमीम खे हक़ हाकिमियत, इज़हार जी आज़ादी, पार्लियामानी बालादस्ती, अदलिया जी आज़ादी ऐं वसीलनि जी मालिकीअ ते धाड़ो सम्झे थी। तंहिं करे कयल आइनी तरमीमुनि खे ख़तमु कयो वञे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस वाज़े करे थी त मुल्क अंदरि सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी हणी सियासी मुखालफ़नि खे कूड़नि केसनि में जेलनि में बंदि करे ख़ौफ़ जी फिज़ा क़ाइमु कई वई आहे, जंहिं तहत इमरान ख़ान, मारंग बलोच, अली वज़ीर, यास्मीन राशिद ऐं मोरो वाक़े में बेगुनाह गिरफ़्तार थियल कैदियुनि अब्दुल समद भट्टी ऐं उन सां गॾु 52 बेगुनाह कैदियुनि समेत सॼे मुल्क मां गिरफ़्तार कयल समूरनि सियासी कैदियुनि खे ऐं कारकुननि खे जेके गिरफ़्तार कया आहिनि बेगुनाह उन्हनि खे आज़ादु करे ऐं बुनियादी इंसानी हक़नि जूं बंदकड़ियूं ख़तमु कयूं वञनि। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस सिंध अंदरि 144 कलम लागू करे सियासी मुखालफ़नि जी रस्ता रोक कई वई आहे ऐं मनपसंद सियासी जमायतुनि खे सियासी सरगर्मियुनि जी इजाज़त ॾिनी वई आहे। GDA जे अॻुवान मुर्ज़ा ख़ान जतोई, मसरूर ख़ान जतोई ऐं संदनि साथियुनि, PTI अॻुवान हलीम आदिल शेख ऐं संदनि समूरनि साथियुनि, सिंध एक्शन कमेटी जे अॻुवान सैयद ज़ैन शाह ऐं उन जे समूरनि साथियुनि जे मथां कूड़ा केस ऐं कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वियूं आहिनि ऐं सिंध में 144 कलम ख़तमु करे सियासी सरगर्मियुनि तां पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त सिंधु दरिया ऐं लाॻापियल सभिनी दरियानि जे पाणीअ जी विर्छ 1991 वारे पाणी मुआदे मुताबिक़ कई वञे ऐं इंडस रिवर सिस्टम मां नवां कैनाल, नवां डैम ऐं सभु मनसूबा जेके सिंध जे पाणीअ खे मुतासिर कनि था मुकमिल तौर ते रद्द कया वञनि ऐं इंडस डेल्टा जे बका खे क़ौमी आलमी ज़िम्मेवारी करार ॾिनो वञे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त सिंध जे तालीमी इदारनि में फौरी तौर ते शागिर्द यूनियन ऐं मज़दूर यूनियन बहाल करे बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कया वञनि। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त सिंध में कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीनुनि जी नीलामी बंदि कई वञे ऐं निजी कंपनियुनि खे ॾिनल ज़मीनूं वापसि वरितियूं वञनि। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त उत्तर सिंध में क़बाइली खूनी तकरारुनि जो ख़ात्मो आंदो वञे ऐं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कानून जी बालादस्ती क़ाइमु कई वञे ऐं सरदारी निज़ाम ख़तमु कयो वञे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ बंदि कई वञे, रुश्वत ऐं सिफ़ारिश वसीले भर्तियूं ख़तमु कयूं वञनि, अहल ऐं ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि, सियासी मुदाख़लत बंदि कई वञे, इम्तिहाननि में नवनि सूबनि बाबति सवालनामनि जो ड्रामो बंदि कयो वञे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस वाज़े करे थी त सिंध में बदअमनी, बेरोज़गारी, गुरबत, मंशियात, करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी जी ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी जी सिंध सरकार आहे जेका गुज़िरियल 18 सालनि खां सिंध जा वसीला, ज़मीनूं, कारोबार, दरिया ऐं ॿेट नीलाम कंदी रही आहे। जाली इलेक्शन ज़रिए सिंध मथां मुसलत कयल हुक्मराननि खे हटाए उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं एहतसाब कयो वञे। कारोंझर समेत वर्ल्ड हेरिटेज जी हैसियत रखंदड़ जबलनि जी कटाई रोकी वञे, मुस्तक़िल कानून साज़ी कई वञे ऐं गोरखियल हिल ते कब्ज़ो ख़तमु करे मक़ामी माण्हुनि जा वसीला बहाल कया वञनि। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस NFC अवार्ड जे आइनी तहफ़ुज़ खे ख़तमु करे या कमज़ोर करण जी हर कोशिश खे सख़्तीअ सां रद्द करे थी। NFC अवार्ड सूबनि जो आइनी हक़ आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नाक़ाबिल क़बूल आहे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस सिंधी निसाब में सूर्य बादशाह जो तारीख़ी किरदार जो ज़िक्र निसाब मां कढियो वियो आहे। असां मुतालबो कयूं था त सूर्य बादशाह जो ज़िक्र असांजे निसाब में शामिल कयो वञे। अॼोकी क़ौमी कॉन्फ्रेंस वाज़े करे थी त कराची सिंध जी दिलि आहे ऐं पाकिस्तान जो मुआशी मर्कज़ इकोनॉमी हब आहे, पर ॾहाकनि खां बदतरीन इंतज़ामी नाअहली
इदारती तकरार, बदनज़मी ऐं ग़लति मनसूबाबंदी सबबि शहर खे तबाही ॾांहुं धिकियो वियो आहे। पाणी, नेकाल, ट्रांसपोर्ट, रोडनि, किचिरे, रहाइश ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट शहर खे इंसानी अलिमे में तब्दील करे छॾियो आहे। क़ौमी कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त कराची जे बुनियादी ढांचे इंफ्रास्ट्रक्चर जी फौरी बहाली, शफ़ाफ मनसूबाबंदी ऐं जामे बहाली प्रोग्राम शुरू कयो वञे। हाणे